वठी हर हर जनम वरबो जड़न अमर गीतन जे ख़ालिक सिंध जे आशिक ऐं नाले वारे शाइर जुम्मन दरबदर जी दिल ओचितो भेजी वई। जुम्मन दरबदर जे ओचिते विछोड़े ते सिंध सोगवार आहे। मामा जुम्मन दरबदर 80 वरहनि जी ॼमार में दिल जो दौरो पवण सबबि दम ॾिनो। जुम्मन दरबदर जे जनाज़े निमाज़ उमरकोट वेझो ॻोठ रूहल वाह में अदा कई वेंदी। जुम्मन दरबदर जी मज़ामती शाइरी सिंध जी जागृता में अहम किरदार अदा कयो। सिंध में जदीद क़ौम परस्ती जे बानी G.M. सैयद पंहिंजे किताबनि में बि जुम्मन दरबदर जी शाइरी जो ज़िक्र कयो। सिंध जी ॾात धड़नि पारां जुम्मन दरबदर जे विछोड़े ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। मामा जुम्मन दरबदर समूरी ॼमार क़ौम पर सियासत अदब ऐं आर्ट खे अर्पे छॾी। जुम्मन दरबदर उस्ताद शफ़ी फ़कीर समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि सां गॾिजी गीत बि ॻाया। जुम्मन दरबदर क़ौम पर सियासत में सॼी सिंध में झर जंग पेरें पंधु वञी कारकुननि जी तरबियत कई। जुम्मन दरबदर स्टेज ड्रामनि, थिएटर ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ स्टेज प्रोग्रामनि ज़रिए सिंध जे नौजवाननि में शऊर उजागर कयो। जुम्मन दरबदर वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहराण बि मिलबो समेत केतिरा ई गीत लिखिया ऐं ॻाया।